अस्सलाम वालेकुम नाज़रीन प्रोग्राम लाइव लाइन सां करे तव्हांजो मेज़बान डॉक्टर वाहिद बचपन हाज़िर आहे। नाज़रीन तव्हांखे ख़बर अथनि प्रोग्राम असां तव्हांखे मुख़्तलिफ़ बीमारियुनि जी ॼाण ॾींदा आहियूं। मुख़्तलिफ़ महिमान डॉक्टर असां सां गॾु हूंदा आहिनि जेके तव्हांखे उन बीमारी बाबति मुकमल ॼाण ॾींदा आहिनि। अॼु जेका असां ॻाल्हि ॿोल कंदासीं उहा एड्स बीमारी जे बारे में ॻाल्हि ॿोल कंदासीं त एड्स ऐं HIV वायरस छा आहे। एड्स हिकिड़ो ख़तरनाक जेका असां बीमारी ज़रूरु आहे। जॾहिं हिन जो नालो वरितो वञे थो त काफ़ी माण्हू सोचींदा आहिनि त एड्स हिकिड़ो लाइलाज मर्ज़ु आहे, पर ईअं हाणे न आहे। जदीद साइंस में एड्स जहिड़े मौज़ी मर्ज़ जो इलाज बि मौजूदु आहे ऐं त असां कोशिशि कंदासीं तव्हांखे इहा ॼाण ॾियूं त एड्स इंसाननि ताईं कीअं थी पहुचे, उहे हिकिड़े मरीज़ खां ॿिए आम माण्हू ताईं कीअं थी पहुचे, उनखे रोके कीअं सघिजे थो, उन जूं निशानियूं कहिड़ियूं आहिनि, उनजो इलाजु छा आहे, उन जूं हिते असांजे मुल्क में या सिंध में ख़ासि तौर ते केतिरियूं इस्पतालूं मौजूदु आहिनि, किथे वञी इलाजु कराए सघिजे थो। हिकिड़ी ख़ासि ॻाल्हि ॾिठी वई आहे त जेकॾहिं एड्स जी ॻाल्हि था कनि त उहो मरीज़ ईअं सम्झे थो त हाणे माशरे में को बहितरु इंसानु न आहे। ईअं न आहे। एड्स जेका ख़ाली जिन्सी तालुकातनि जे करे न, पर उनजा ॿिया बि खोड़ सारा सबब आहिनि जंहिंजे करे एड्स हिकिड़े माण्हू खां ॿिए माण्हू ताईं पहुचे थी। त असां इन ॻाल्हि में नॉलेज तव्हांखे ॾींदासीं या ॿुधाईंदासीं त HIV वायरस जेको आहे उहो जॾहिं इंसानी जिस्म में वञे थो उनखां पोइ एड्स में कीअं तब्दील थिए थो, इन जे बारे में तव्हांखे ॼाणींदासीं। 1 डिसंबर या 1 डिसंबर सॼी दुनिया में एड्स जो आलमी ॾींहुं मल्हायो पियो वञे। उन बारे में बि तव्हांखे ॼाण ॾींदासीं त कंहिं बीमारी जो जेको आलमी ॾींहुं उहो छो मल्हायो वेंदो आहे, उनजो ख़ासि मक़सदु कहिड़ा हूंदा आहिनि, त जीअं उन आलमी ॾींहुं मल्हाइण सां आम माण्हुनि खे कहिड़ी ॼाण ॾिनी वेंदी आहे त उहो पंहिंजे उन बीमारी खां बचाव जा तरीक़ा कीअं इख़्तियार कनि ऐं इलाज जा कहिड़ा तरीक़ा इख़्तियार कनि ऐं बहितरु ज़िंदगी कीअं गुज़ारे सघनि। इन सिलसिले में जेको मूंसां महिमान गॾु आहे उहो आहे डॉक्टर मोहम्मद यूनुस चाचड़, ऐं जेके पाण सिंध एड्स कंट्रोल प्रोग्राम जेको आहे उन जा प्रोजेक्ट डायरेक्टर आहिनि। ऐं डॉक्टर साहिब जी जेका पब्लिक हेल्थ में MPH आहे ऐं डॉक्टर साहिब जो पब्लिक हेल्थ में तमामु सुठो कमु आहे। पब्लिक हेल्थ जा माण्हू जेके आहिनि उहे बीमारी जे रोकण जे लाइ कमु कंदा आहिनि। त एड्स जे खे रोकण लाइ, उनखे वधण खां रोकण जे लाइ डॉक्टर साहिब बि हिकिड़ो जेको सो एड्स में कमु करे रहियो आहे। त डॉक्टर यूनुस खां इहो पुछंदासीं त तव्हांजो जेको सिंध एड्स कंट्रोल प्रोग्राम आहे उहो हिन वक़्तु एड्स जे मरीज़नि खे सुठियूं सहूलियतूं ॾियण या एड्स जे वायरस खे रोकण लाइ कहिड़ा कहिड़ा उपाउ वठी रहियो आहे, या एड्स जो जेको इहो आलमी ॾींहुं जेको 1 डिसंबर ते मल्हायो वञे उनजे लाइ कहिड़ा प्रोग्राम आहिनि, आम माण्हुनि खे कहिड़ी ॼाण ॾिनी थी वञे, इहे केतिरियूं इस्पतालूं आहिनि मौजूदु आहिनि, या सिंध में एड्स जा केतिरा मरीज़ आहिनि। त असां इन सिलसिले में एड्स बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं। तव्हां बि फ़ोन करे डॉक्टर साहिब खां एड्स जे बारे में, HIV वायरस जे बारे में को सुवाल पुछी सघो था, पर जॾहिं तव्हां फ़ोन करियो त महिरबानी करे पंहिंजी TV जो आवाज़ु घटि रखो त जीअं तव्हांजो आवाज़ु असां ताईं आराम सां पहुची सघे। डॉक्टर साहिबु तव्हांखे उनजो जवाबु ॾिए। अॼु असांजो मौज़ूअ आहे एड्स HIV वायरस। इन अचो त पंहिंजे महिमान सां ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो शुरू कयूं। डॉक्टर साहिबु अस्सलाम वालेकुम। वालेकुम। वॾी महिरबानी डॉक्टर मोहम्मद यूनुस चाचड़, तव्हां हिते असां वटि आयो। डॉक्टर साहिबु हूअं त जॾहिं का बीमारी थींदी आहे असां वटि मोस्टली असांजे मुल्क में या साउथ एशिया में इहो वॾो मसइलो आहे त जॾहिं बीमारी थी वेंदी आहे त असां स्पेशलिस्ट जेके FCPS डॉक्टर आहिनि, जेके क्लिनिशियन, उन वटि वञी इलाजु कराईंदा आहियूं। पर दुनिया में इहो बि तरीक़ो आहे त बीमारी खे शुरू खां ई रोके वञे, उहा बीमारी थिए ई न त उनजो इलाज ई न थिए। त MPH जेके डॉक्टर हूंदा आहिनि सॼी दुनिया में, जेके पब्लिक हेल्थ जा माण्हू हूंदा आहिनि, उन्हनि जो कमु इहो हूंदो आहे त भाई मलेरिया थिए ई न, एड्स थिए ई न, TB थिए ई न। जॾहिं बीमारी थींदी ई न त तव्हां इस्पताल न वेंदो, इस्पताल न वेंदो त तव्हांजो ख़र्च बि न थींदो। त तव्हां जेको पब्लिक हेल्थ जा माण्हू आहियो, त एड्स हिकु त मूंखे पहिरीं ॿुधायो त एड्स आहे छा, पोइ ज़रूरु तव्हां खां पुछंदुसि त तव्हां वटि कहिड़ा अहिड़ा तरीक़नि जे तव्हां एड्स खे रोके सघो था। एड्स पाण आहे छा? सही महिरबानी। सभिनि खां पहिरियों त मां एज़ अ पब्लिक हेल्थ स्पेशलिस्ट चवंदा त प्रिवेंशन इज़ बेटर देन क्योर। ठीकु आहे न? सही, इहा ॻाल्हि मां कई त इलाज लाइ त असां नथा कयो। अगरि बचाव पहिरियों करे वञे त पोइ असांखे जेको आहे इलाज जे लाइ एतिरी तकलीफ़ कोन थींदी ऐं बचाव सां तव्हां काफ़ी मसइला पंहिंजा हल करे सघो था। बिल्कुलु सही। हाणे तव्हांखे मां अर्ज़ु कयां त HIV ऐं एड्स में फ़र्क़ु छा आहे? सही। HIV हक़ीक़त में हिकिड़ो वायरस आहे जेके असां ह्यूमन इम्यूनो डेफिशिएंसी वायरस। सही। हाणे उहो पंहिंजो ई नालो जेको आहे ह्यूमन इम्यूनो डेफिशिएंसी माना क़ुवत मुदाफ़ात खे घटि घटाए थो। जीअं वायरस रत में अचे थो त पंहिंजो जेको आहे कमु शुरू थो करे छॾे, क़ुवत मुदाफ़ात जेको आहे घटाए थो। सही। ऐं जॾहिं हे वायरस 8-10 सालनि ताईं बि रत में हूंदो आहे ऐं अलामतूं कोन थींदियूं आहिनि, पर अंदरो अंदरो जेको असां जेका सेल्स आहिनि, जेके असां CD4 काउंट चवंदा आहियूं, उन्हनि खे ख़तमु थो कंदो वञे। सही। जीअं सम्झो त जीअं अंदरि का फ़ौज हुजे ऐं फ़ौज खे जेको आहे उहो ख़तमु थो करे। ठीकु आहे। ऐं जॾहिं हीअ जो विंडो पीरियड 8 खां 10 सालनि ताईं हूंदो आहे, बाद में जॾहिं हीअ वायरस क़ुवत मुदाफ़ात घटि करे ऐं जॾहिं अटैक कंदो आहे त बीमारी जी शिकिल पंहिंजो इख़्तियार थी वेंदी आहे त अलामतूं शुरू थी वेंदियूं आहिनि। ऐं जॾहिं HIV वायरस जेको आहे उहो हर मरीज़ में मौजूदु हूंदो आहे, पर उहो मरीज़ न हूंदो आहे। हाणे जेसि ताणी उहो मरीज़ जेको आहे HIV जी जेको आहे टेस्ट कराइणु नथो अचे तेसि ताईं ख़बर न पवंदी। इहो वॾो जेको मसइलो हे आहे। अगरि उनखे बुख़ार थियो आहे ऐं आम बीमारी ॿिए बीमारी जे सबबु इस्पताल में अची वियो, हुनजो टेस्ट थी वियो, जेको हाणे असां हिकिड़ो मैंडेटरी रिक्वायरमेंट कई आहे, जिथे बि सर्जिकल इंटरवेंशन्स थिए
जॾहिं हेपेटाइटिस बी ऐं सी जी इंजेक्शन असां हणंदा आहियूं ताकी असां हुनखे टेस्ट कंदा आहियूं त हे बि असांजो हाणे लाज़िम टेस्ट थी वियो आहे त HIV के जो टेस्ट जेको आहे अचानक ज़ाहिर थियण इहो। अचानक ज़ाहिर थियो ठीकु आहे। ऐं पोइ जॾहिं अलामतूं थी वञनि ऐं CD4 काउंट 500 खां घटि थिए थो त पोइ असां हुन पेशेंट खे लेबल कंदा आहियूं त नाउ ही इज़ द पेशेंट ऑफ एड्स। माना HIV वायरस त मौजूदु आहे पर एड्स जो मरीज़ हाणे थियो आहे। एग्ज़ैक्टली। ऐं हाणे जेको आहे पोइ जेको आहे ट्रीटमेंट शुरू कंदा आहियूं पर हाणे अच्छा कीअं ख़बर पए हाणे HIV वायरस जी तव्हां ॻाल्हि कयो त हर कंहिं माण्हू जे जिस्म में मौजूदु आहे पर उहो ठीकु ठाक हले थो, असांखे ख़बर ई न आहे जेसीं उहो रत जी टेस्ट न कराए। पर जॾहिं हुन में निशानियूं ज़ाहिर थियूं त कहिड़ियूं निशानियूं ज़ाहिर थींदियूं, उन मरीज़ खे कीअं ख़बर पए त हाणे हे निशानियुनि मां डॉक्टर वटि वञां? हा, सभिनि खां पहिरियों जेको आहे हल्को हल्को जेको आहे हुनखे ख़राश वांगुरु जेको आहे जंहिंजा न सोर थ्रोट गले हा, हे सभिनि खां पहिरियों अलामत हिन जी हीअ आहे। बाद में जेको आहे हुनजो वज़न आहिस्ता आहिस्ता घटि थींदो वेंदो, माण्हू कमज़ोरी महसूसु कंदो वेंदो, बुख़ार बि अगरि रहंदो त 1 महीने खां मथे बुख़ार रहंदुसि ऐं बाद में अगरि हुनखे मोशन थिया त उहो बि महीने खां मथे जेको आहे जेका इसहाल आहे उहो बंदि न रहंदो। ऐं वॾो में वॾो जेको आहे हिन में HIV एड्स जे मरीज़ खे सभिनि खां पहिरियों TB थिए थी। अच्छा मतिलबु उहो वायरस बि वायरस थिए थो, मतिलबु ॿियूं बीमारियूं वकोड़े वेंदियूं। एग्ज़ैक्टली। पोइ छा थो थिए त खंघि रहंदी त महीने खां वधीक 2 महीना बि खंघि रही सघंदी। डॉक्टर साहब हिकिड़ो कॉलर आहे उनखे बि शामिल कयो। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। बा इरफान जरवार ॻाल्हायां थो बदीन मां। वॾी महिरबानी जरवार साहब, छा पुछंदो डॉक्टर साहब? बस सवाल इहो आहे त असां वारे ज़िले बदीन में हिकिड़ी एनजीओ सर्वे कई आहे जंहिंमें एड्स जा 5-6 केस ज़ाहिर थिया आहिनि। किथे या ज़ाहिर थिया आहिनि? ज़िले सॼे में या शहर में? ज़िले बदीन में, ख़ासि करे मातरी में 2 या 3 केस आहिनि। ठीकु आहे, ठीकु आहे। पर उन जे पोयां मतिलबु गवर्नमेंट जो को एक्शन नथो ॾिसे, न उन्हनि जेके पेशेंट आहिनि उन्हनि जी अलॻि कयो वञे त एड्स पखिड़िजे न, उन जे लाइ को बि उपाउ कोन नथो वञे। अच्छा, त उते बदीन में बि त एड्स सेंटर मौजूदु आहे, उते उहे मरीज़ नथा वञी इलाज कराइनि? मरीज़ खे हिकिड़ो त माना पाण वटि एनवायरमेंट अहिड़ो आहे त मरीज़नि खे एजुकेशन ॾिनी वञे, ॿुधायो वञे, हुननि में इहो कोन्हे। ऐं उहे असांखे पेशेंट ईअं हलंदा खुलिया लाज़मी आहे उहो पेशेंट वरी इन्फेक्टिव पेशेंट आहे त उहो वरी उनखे फैलाईंदो। बिल्कुलु सही था चओ तव्हां। हाणे इहो त एजुकेशन जी जॾहिं तव्हां ॻाल्हि था करियो, जॾहिं तव्हां एजुकेशन जी त ॻाल्हि था करियो त हिते बि मीडिया ते डॉक्टर साहब बि असां सां गॾु त इहो ई कमु आहे त जीअं आम माण्हुनि खे ॼाण ॾियूं त एड्स खां बचाव जा कहिड़ा तरीक़ा आहिनि। ऐं तव्हांजो ज़बरदस्त सुवालु आहे, बदीन जे हवाले सां डॉक्टर साहब खां पुछूं था। जी चवणु चाहियां पाण वटि मतिलबु हेल्थ जे हवाले सां हाणे हींअर असाई डॉक्टरनि जो एॾो आज़ार आहे हिते, माना इंजेक्शन में तव्हां वञी ॾिसो डेक्सा लॻियूं पियूं आहिनि, एविल लॻियूं पियूं आहिनि, अलाए छा छा था इस्तेमालु कनि। चाइना वारियूं 33 रुपए वारी शयूं इस्तेमालु पिया कनि पर गवर्नमेंट जो को बि एक्शन कोन्हे। ठीकु आहे, डॉक्टर साहब खां पुछूं था कहिड़ो गवर्नमेंट जो एक्शन आहे। बिल्कुलु तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे फ़ोन कई बदीन खां। तव्हांजी वॾी डॉक्टर साहब बदीन खां फ़ोन हुई, असां जरवारी चए थो त उते मरीज़ सां वटि डिटेक्ट थिया आहिनि। ज़ाहिर आहे को माण्हू उते हूंदो चेक कंदो, पोइ मरीज़ इलाज नथा कराइनि। ऐं पहिरीं त इहो सुवालु आहे त छा उते को तव्हांजो सेंटर मौजूदु आहे? बिल्कुलु असांजो सेंटर मौजूदु आहे उते। असांजा 21 VCCT सेंटर्स आहिनि, माना वॉलंटरी कॉन्फिडेंशियल काउंसलिंग टेस्टिंग सेंटर। न बदीन में आहे? बदीन में बि आहे। हाणे सिविल अस्पताल बदीन में असांजो बाक़ाइदा फोकल पर्सन वेहे थो। हाणे मसइलो हे थींदो आहे, अच्छा हे जेके मरीज़ उते सिविल अस्पताल बदीन में वञनि त हिननि जो इलाज थी सघे? इलाज बि थींदो, प्लस जेको आहे पहिरियों टेस्टिंग थींदी त आया वाक़ई HIV जा मरीज़ आहिनि या न आहिनि। छो जो HIV हिकु अहिड़ो पंहिंजो प्रोग्राम जे हवाले सां त हिन में असांखे ॾाढो राज़दार रहणो थो पए। ठीकु आहे। ऐं ॿियो जी हिस्ट्री ते डिपेंड थो करे त आया हुननि जी हिस्ट्री अहिड़ी आहे त हुननि जा कोई माइट माइट या पाण मरीज़ ॿाहिरि जीअं गल्फ एरिया पंहिंजो वायरस हुन वटि आयो आहे, या काफ़ी अहिड़ा असांजा बिज़नेस खेपिया आहिनि जेको ॿाहिरि बैंकॉक वञनि था, वायरस खणी था अचनि। त सभिनि खां पहिरियों हिस्ट्री जेकी आहे ॾाढी लाज़मी आहे, इम्पॉर्टेंट आहे हिस्ट्री। अगरि हिस्ट्री में कोई पॉज़िटिव शइ आहे त असां हुनखे जेको आहे 3 रैपिड टेस्ट कंदा आहियूं। पहिरीं अगरि रैपिड टेस्ट में हुनजो पॉज़िटिव अचे बि थो त उहो एरर थी सघे थो, गलती थी सघे थी। वरी ॿिए दफ़े कंदासीं, 3 दफ़े करण खां पोइ वरी इलाइज़ा ते कंदासीं। इलाइज़ा खां पोइ अगरि PCR खां पोइ अगरि उहो पॉज़िटिव आयो त पोइ असां हुनजो इलाज कंदा आहियूं त साईं HIV पॉज़िटिव, हुनजो इलाज शुरू थिए। अच्छा जेको ॿियो सुवालु इहो त भई अताई डॉक्टर जेके आहिनि हिकिड़ी सुई सां 10 मरीज़नि खे हणनि था, उनजे लाइ गवर्नमेंट छा पई करे? तव्हां बि प्रोजेक्ट मैनेजर आहियो, सिंध गवर्नमेंट जा हिसो आहियो, हेल्थ डिपार्टमेंट जा। बिल्कुलु साईं, जेके हिकिड़ी यूज़ सुई जेका उहा 10 मरीज़नि इस्तेमालु थिए थी, इन लाइ तव्हांजा गवर्नमेंट छा थी करे? साईं जो बिल्कुलु वैलिड सुवालु आहे। ऐं अताई डॉक्टरनि जेको आहे उन्हनि जेको आहे असांजे माण्हुनि खे बि एतिरो शऊर हुजे त अताई डॉक्टर न वञनि। वॾो मसइलो अताई डॉक्टरनि जो आहे जेको साॻी सिरिंज इस्तेमालु करनि था ऐं साॻियो सिरिंज सां जेको आहे वायरस जेको आहे ॿियनि माण्हुनि खे वञे थो। त मां तव्हांजे प्रोग्राम जे तवसु सां सभिनि खे मां अर्ज़ु कंदुसि त हे मुंहिंजो पैगाम आहे
त जॾहिं बि तव्हां सिरिंज सुई यूज़ हणायो कयो त त नहीं नई सिरिंज यूज़ कयो पर ऐं तव्हां असांजी डॉक्टर गवर्नमेंट न वञो। तव्हां जेको एक्शन आहे उते असांजो हे आहे त डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर DHO जेको बदीन जो आहे न, उहो हर डिस्ट्रिक्ट जो हर डिस्ट्रिक्ट में उनजो एक्शन आहे। हे हुनजो एक्शन आहे त उहो पंहिंजी मुहिम हलाईंदो आहे, पुलिस सां गॾु वञी अताई डॉक्टरनि खे जी क्लिनिक्स खे जेको आहे सील कराईंदो आहे। जीअं हाणे असांजी कराची में काफ़ी THOs असांजे टाउन हेल्थ ऑफिसर टाउन हेल्थ ऑफिसर उहे बि उन्हनि कनि था। पंहिंजो पुलिस सां वञी टीम सां जिथे अताई डॉक्टरनि खे सील था कराइनि ताकी हीअ शइ जेकी आहे अताई मतलब डॉक्टर यूज़ बंदि थिए थिए। इस्तेमाल सुई इस्तेमाल न साईं, थिए ॾाढी ख़तरनाक ख़तरनाक आहे, उहो मुख़्तलिफ़ बीमारियुनि जो सबबु थी। बिल्कुलु। हिकिड़ो असांजा कॉलर उनखे बि शामिल कयो। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। वली मुराद मरी सर, डिस्ट्रिक्ट सागर मां। छा नालो ॿुधायो था? अली मुराद मरी। अली मुराद, बड़ी महिरबानी। छा पुछंदो डॉक्टर साहब खां? सांगड़कन सर असांजो अर्ज़ु आहे त हेपाटाइटिस जेका शइ आहे जी, इन जी ख़बर कीअं पवे, कहिड़ियूं निशानियूं आहिनि, जेकॾहिं डॉक्टर ॿुधाइनि त वायरस मौजूदु आहे हेपाटाइटिस जो तव्हां में? हेपेटाइटिस जे बारे में ॿुधाइनि था त जेकॾहिं थी वञे त कीअं ख़बर पए असांखे त उनखे हेपेटाइटिस आहे, छा का निशानी आहे या उनजी बि ब्लड स्क्रीनिंग में ई ख़बर पवंदी? हक़ीक़त में ब्लड स्क्रीनिंग में बि ख़बर पवंदी आहे। बाक़ी निशानियूं हेपेटाइटिस B ऐं C जो अलॻि अलॻि आहिनि। ॼाण हेपेटाइटिस B आहे, मथे में सूरु थींदो, एब्डामिनल पेन सां पेशेंट ईंदो ऐं उल्टी ईंदसि, दिलि कचो थींदो जेके असां नाज़िया था चऊं, ठीकु आहे साईं। ऐं हुन खां पोइ जेको आहे हुनखे यरकान थी सघे थो, हुनजो पीलियो थी सघे थो। इट डिपेंड्स अपॉन त जी केतिरी जॉन्डिस जेकी आहे हुनजी केतिरी पंहिंजो आहे बिलिरुबिन लेवल जेकी आहे वधी वई, बुख जो न जॉन्डिस लॻण, थी इहे सभु वेंदी। शयूं उनमें। बिल्कुलु अच्छा, सभिनि खां हेपेटाइटिस पहिरियों में ज़रूरी आहे त रत जी जेसीं टेस्ट न थींदी तेसीं क्लियर त न थींदो त हेपेटाइटिस B या C या छा आहे? हक़ीक़त में छा आहे हाणे सिम्टम थियनि था ऐं सही डॉक्टर ॾिसे थो हुननि खे त पोइ हुनजा टेस्ट थींदा। जॾहिं टेस्ट थींदा त हेपेटाइटिस B ऐं C जो टेस्ट थींदो ऐं हुनजी हिस्ट्री पाण बि ॿुधाईंदो मरीज़। हाणे जीअं हेपेटाइटिस C वधीक जेको आहे उहो ब्लड ट्रांसफ्यूजन जे करे थिए थी, ब्लड प्रोडक्ट्स जे करे थिए थी, ठीकु आहे न साईं। त अहिड़े हिसाब सां हेपेटाइटिस ॼाणे A आहे, हो तव्हांजो फीकल ओरल रूट जे थ्रू थिए थो या किथे हुन मानी खाधी, सही पाणी न पीते त हेपेटाइटिस A थी वियो। हेपेटाइटिस B जो हिस्ट्री ज़रूरु आहे। हिस्ट्री वॾी इंपॉर्टेंट शइ हूंदी आहे कंहिंजी बि मर्ज़ जी तशख़ीस करण जे लाइ। ऐं जॾहिं हुनजो टेस्ट थी वियो ऐं B ऐं C जेको आहे ठीकु आहे, उनखे जवाबु मिली वियो त हेपेटाइटिस B ऐं C जो ज़रूरी आहे त ब्लड टेस्ट। पर हक़ीक़त में हेपेटाइटिस B ऐं C ऐं HIV एड्स जो जेको आहे ट्रांसमिशन साॻी सिरिंज। अच्छा डॉक्टर साहब, एड्स कहिड़नि ज़रियनि सां थोरो ॿुधाए, छो असांजे नाज़रीन में थोरो कंफ्यूजन आहे। सभु माण्हू सम्झंदा सिर्फ़ु जिन्सी बेरहवी जे करे एड्स हिकिड़े माण्हू खां ॿिए ताईं पहुचे थी। ॿिया कहिड़ा फैक्टर आहिनि, ॿिया कहिड़ा ज़रिया आहिनि जे एड्स माण्हुनि ताईं पहुचे थी, उहे बि त असांजे माण्हुनि खे ख़बर हुअणु घुरिजे। बिल्कुलु। हाणे हक़ीक़त में छा आहे त हे हिकिड़ो फैक्टर पंहिंजे हिते आहे त जिन्सी बेरहवी सां इहो हिकिड़ो फैक्टर आहे, ठीकु आहे। ॿिया कहिड़ा? ऐं ॿिया जीअं हाणे जीअं रत जी मुंतकिली, तस्दीक शुदा रत न हूंदो आहे, स्क्रीन थियल रत जेको असां लॻाईंदा आहियूं। हा, असां वटि काफ़ी अहिड़ी लेबोरेटरीज़ आहिनि जिते असांजा जेका सिंध ब्लड ट्रांसफ्यूजन अथॉरिटी उन्हनि बि टीमुनि छापा आया आहिनि। अहिड़ी खोड़ लेबोरेटरीज़ मिलंदियूं जंहिंजो ब्लड जेको आहे स्क्रीन थियल न हूंदो आहे। इहो वॾो हिकिड़ो इम्पॉर्टेंट हिकिड़ो अलमियो आहे त पोइ माण्हू वीचारा ग़रीब जॾहिं हुते पुॼनि था, हुते रत हणाइनि था त उहो वायरस शुदा रत हूंदो आहे जंहिंसां वायरस जेको आहे अची वेंदो आहे। हाणे जिन्सी बेरहवी जेको आहे त असां जेको कॉन्सेप्ट आहे त न साईं हे शुरू जिन्सी बेरहवी सां ई थिए थो, माण्हू पोइ शर्माईंदो आहे, अची न ॿुधाईंदो आहे। हे वॾो असां वटि हिन वक़्तु जेको वॾो मसइलो आहे त सभिनि खां पहिरियों ब्लड जे थ्रू बि थी सघे थो। ऐं ॿियो जेको इम्पॉर्टेंट सिरिंज, अगरि सही सिरिंज नाहे हुन सां बि थी सघे थो, 100% थींदो। ऐं ॿियो जेको आहे जीअं हाणे असांजी ॿारड़ियूं आहिनि, कन टोपराइनि थियूं त औज़ार जेको आहे इन्फेक्टेड आहे, या काफ़ी माण्हू वञनि था अताई डॉक्टरनि ॾे ॾंद कढण जे लाइ, हुनजा अगरि औज़ार न आहिनि तॾहिं बि थी सघे थो। हजम ॾे वञूं था, असां हजम खे नथा चऊं त असांखे नओं ब्लेड इस्तेमालु, जॾहिं बि तव्हां वञो हजम खे चओ त नओं ब्लेड इस्तेमालु करे, हुतां बि थी सघे थो। ॿियो अॼुकल्ह शौक़ु आहे काफ़ी तौर ते यंग जनरेशन में, त उहो जेको आहे टैटू मार्किंग कंदा आहिनि, निशान नालो लिखाईंदा, हुन सां बि थी वेंदो आहे। त हाणे जेके एमरजेंसी में मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते सर्जरी थींदियूं आहिनि उते जेकॾहिं औज़ार न हुन सां बि थींदो, ठीकु आहे न। त हे काफ़ी वजूहात आहिनि, माना हिकिड़ो जिन्सी बेरहवी न आहे, हे वजूहात आहिनि जंहिंजी वजह सां जेको आहे थी सघे थो, HIV थी सघे थो। ऐं HIV अगरि थी वियो त बाद में उहो एड्स जी शक्ल अख़्तियार करे सघे थो। तव्हां वटि हिन वक़्तु सिंध में केतिरा मरीज़ मौजूदु? हिन वक़्तु असां वटि एस्टिमेटेड जेका केसिस हूंदा आहिनि, पाकिस्तान में 1,30,000 आहिनि,
सिंध में 42,000 खां 45,000 आहिनि। ये मरीज़ आहिनि? हे एस्टिमेटेड असांजा केसिस आहिनि, एस्टिमेटेड असांजो ये HIV जा मरीज़ आहिनि या एड्स जा मरीज़? हे जेका आहिनि, जीअं असांजो हिकिड़ो सर्वे थियो IBBS इंटीग्रेटेड बायोलॉजिकल बिहेवियरल सर्वे असांजो 2011 में थियो, जंहिंमें असां वटि फिगर ई आई त तव्हांजे सिंध में एस्टिमेटेड 42,000 खां 45,000 जा मरीज़ थी सघनि था। जॾहिं असां पंहिंजी टेस्टिंग कईसीं, असां वटि हिन वक़्तु टोटल रजिस्टर्ड केसिस जेका आहिनि उहे 9,107 आहिनि टोटल। उहो जेके मरीज़ इलाज कराइनि एग्ज़ैक्टली, जंहिंमें 8,872 HIV जा आहिनि, माना वायरस मौजूदु आहे, ठीकु आहे, ऐं 235 फुल बलून एड्स जा केसिस आहिनि। हाणे ट्रीटमेंट जेकी हिननि जी आहे, हिन वक़्तु असां वटि 4,047 केसिस जी ट्रीटमेंट असां शुरू करे छॾी आहे। असां वटि जेका रजिस्टर्ड पेशेंट्स बि आहिनि ऐं मुख़्तलिफ़ जातो शहरनि मां अचनि था। हाणे काफ़ी अहिड़ा मरीज़ आहिनि जेको बलूचिस्तान मां अचनि था, जेको असांजी बाउंड्री आहे, हेॾो हब खां रहंदा बलूचिस्तान में रहनि था। अच्छा, न डॉक्टर साहब, तव्हां चयो 45,000 हिन वक़्तु टोटल तव्हां वटि जेके मरीज़ रजिस्टर आहिनि उहे 12,000 हो असां वटि 9,107 आहिनि। ॿिया मरीज़ अञा ॿिया मरीज़ असां डिग था कयूं। असांजो असांजी HIV टेस्टिंग जेके असांजा ट्रीटमेंट सेंटर मरीज़ कीअं ॻोल्हजनि? हो मरीज़ हीअं ॻोल्हींदा आहिनि त आगाही पैदा करणी आहे, ताकी असांखे रीच करिणो आहे 42,000 ताईं, उस ताईं पहुचणो न, उहे माण्हू त इन्फेक्टेड ॿियनि खे कनि पिया। हा, हुन में 2 शयूं मां हिते अर्ज़ु कंदुसि। हिकिड़ो त हे को एब न आहे, अगरि HIV त अवाम खे खपे त उहो अॻिते अचे ऐं शर्माए न, छो त हे मां क्लियर थो कयां त जिंसी बेरारवी खां अलावा हे वजूहात ॿियूं बि आहिनि। असांजा मरीज़ या ॿाहिरनि मुल्कनि में तव्हां ॾिसो, ॿाहिरनि मुल्कनि में शर्माईंदा न आहिनि, ईंदा आहिनि, टेस्ट कराईंदा आहिनि, इलाज कराईंदा आहिनि। जॾहिं टेस्ट थी वियो तव्हांजो इलाज शुरू थी वियो। ऐं इलाज जेको आहे हिन वक़्तु फ्री ऑफ कॉस्ट असां ॾियूं था, मुफ़्त। असां वटि सिविल अस्पताल में जेका ट्रीटमेंट सेंटर्स आहिनि ओपन जा आहिनि, गवर्नमेंट जा मसइला त हिन वक़्तु जेके मरीज़ अञा जेके हिडन आहिनि, हा, उन्हनि खे ॻोल्हण लाइ तव्हां छा पिया करियो? उन्हनि जे लाइ असां आगाही मुहिम असांजो हलनि थियूं। हाणे आगाही असांजी मुहिम में असां पूरी जेतिरा बि ज़िला आहिनि सिंध जा, हुन में असांजी जेकियूं आहिनि कोशिशूं काविशूं शुरू थी वियूं आहिनि। हुन में स्क्रीनिंग असां कयूं था, HIV टेस्टिंग कयूं था, जीअं अचनि था ऐं पाण बि ॼण उन्हनि खे असां टेस्ट कयूं था, उन्हनि मरीज़नि तव्हां ॻोल्हे उन्हनि जो इलाज कयो। इलाज असां कयूं था। डॉक्टर साहब हिकिड़ो कॉलर आहे, उनखे बि शामिल कयो था। हेलो, अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। साईं केरु था ॻाल्हायो, किथां? साईं डॉक्टर निसार हैदराबाद खां। वॾी महिरबानी डॉक्टर निसार, वॾी महिरबानी। छा पुछंदो डॉक्टर यूनुस चाचड़ सां? एक्चुअली इहो पुछणो ई असां मुंहिंजो एक्चुअल मां बिलोंग टू कंडिया प्रोफेसर फिरोज जी जी रिपोर्ट जो केस को एड्स तो लेडी जो ठीकु आहे, एड्स जो थियो आहे, 45 इयर्स पंहिंजो एज आहे, ख़्याल आहिनि जी। तो एक्चुअली इहो माना पुछणो त छा उन सां उन्हनि खे माइटनि खे कमिरो ॾेई छॾियो आहे, अलॻि मानी कोन था खाइनि, छा हुन सां पंहिंजो मानी वग़ैरह या खाई सघिजे थो, या छा प्रोफाइलिक्स आहे, मतिलबु प्रिवेंशन छा आहे? बिल्कुलु इहो त तव्हां वॾो ज़बरदस्त तव्हांजो सुवालु आहे। हिन ते असां ठीकु आहे, वॾी महिरबानी। निसार ॿियो को सुवालु आहे तव्हांजो? थैंक यू, वॾी महिरबानी। डॉक्टर साहब जो ॾाढो सुवालु आहे त कंडियारे में हिकिड़ो मरीज़ ज़ाहिर थियो जंहिंजी 42 साल जी एतिरी उमिरि आहे, उहो एड्स जो मरीज़ आहे। हाणे उनजा जेके रिश्तेदार आहिनि उहे उन खां परे थींदा पिया वञनि। तव्हां इहो ॿुधाए था उन सां गॾु रहणु, उन सां गॾु मानी खाइणु, उन सां गॾु हथु मिलाइणु केतिरो ख़तरनाक आहे या न आहे, ऐं कहिड़ियुनि शयुनि जो एहतियात करणु घुरिजे, कहिड़ियुनि जो न करणु घुरिजे। ॾिसो, इहे शयूं थियूं ज़ाहिर थियनि त जेकॾहिं हुनखे एड्स ज़ाहिर थिए त माण्हू हुन खां परे थी विया आहिनि, इन करे बि माण्हू लिकाइनि था। इन शइ खे क्लियर, ॾाढो ज़बरदस्त सवाल आहे, ॾाढो ज़बरदस्त सवाल कयो आहे। ऐं वाक़ई मां हिन तव्हांजे प्रोग्राम जी तवसु सां ॿुधाइण थो चाहियां त एड्स कॾहिं बि न फैलींदी आहे। तव्हां जेको आहे हुन सां गॾु मानी खाई सघो था, तव्हां हथु मिलाए सघो था, हुन जा अगरि कपिड़ा इस्तेमालु करे सघो था। हे कोई पगदड़ जेकी थींदी आहे न, जंहिं ॿिए खे लॻी वञे, ईअं विचंदड़ अहिड़ी विचंदड़ बीमारी न आहे, सिर्फ़ु रत जे ज़रिए, हे सिर्फ़ु रत जे ज़रिए थींदी आहे। तव्हां हुन सां ॻाल्हाए सघो था, हथु मिलाए सघो था, भाकुर पाए सघो था, मानी खाई सघो था, त हे जेको कॉन्सेप्ट आहे बिल्कुलु रही सघो था तव्हां सां गॾु। त हे जेको हुनजा माइटनि कयो आहे त हुनखे जेको आहे हुनजे थांव अलॻि करे छॾिया अथनि। त हाणे हे जालियत वारो ज़मानो त न आहे, तंहिंजे करे ग़लति आहे। तंहिंजे करे मां सभिनि खे हे पैगाम ॾींदुसि त अचनि इलाज करनि ऐं हुननि मरीज़नि सां प्यारु करनि। अगरि एड्स जो को मरीज़ आहे त हुनजो ख़्यालु करनि, हुन सां प्यारु करनि, बल्कि हुनखे वधीक तव्हांजी काउंसलेशन जी ज़रूरत आहे, प्यार जी ज़रूरत आहे। त तव्हां हुनखे हुनजो इलाजु हिकिड़ो इलाजु मर्ज़ न रहियो आहे, इलाजु मौजूदु आहे। तंहिंजे करे अगरि एड्स जो मरीज़ आहे त असां वटि 100% रजिस्टर्ड हूंदो नौशरो फिरोज़ में। अहिड़ो डिक्लेयर थियो आहे। जेका बि असांजा डॉक्टर्स असांजा अची वेंदा आहिनि या असां टेस्टिंग खां पोइ हुनजो अगरि असां लेबल था कयूं त असां वटि बाक़ाइदा रजिस्टर्ड हूंदो आहे, हुनजी एड्रेस हूंदी आहे, हुनजो कॉन्टेक्ट नंबर हूंदो आहे, वरी हुनखे जेको असां ट्रीटमेंट ॾींदा आहियूं हुनखे असां फॉलो बि कंदा आहियूं। सही आहे,
सही आहे, मतिलबु का अहिड़ी ॻाल्हि कान्हे ऐं बल्कि अचिजे हुनजो इलाजु कजे। मां वक़्तु थियण वारो डॉक्टर साहिबु वक़्फ़े जो वक़्तु थियण वारो, पर CD4 काउंट ते असां ज़रूरु ॻाल्हाईंदासीं त उहो कहिड़ी लेवल ते हुजे, इलाजु कीअं शुरू कजे, छो त हाणे जदीद साइंस में एड्स जो तमामु सुठो इलाजु आयो आहे। ऐं मुंहिंजे ॻाल्हि में हाणे मुंहिंजे ख़्याल में जेको मां ॾिठो आहे, जेको जदीद जेके रिपोर्ट्स अचनि पियूं या जेके तहक़ीक़ात अचनि पियूं, उनमें त एड्स को लाइलाज बस न रहियो आहे। डॉक्टर साहिबु तव्हां सां ॻाल्हियुनि जो सिलसिलो जारी पर वक़्तु थियो नंढे वक़्फ़े जो। नाज़रीन वठूं था हिकिड़ो नंढो वक़्तु। वेलकम बैक नाज़रीन, अचो पंहिंजे ॻाल्हियुनि जो सिलसिलो ॿीहर पंहिंजे महिमान सां शुरू कयूं। अॼु असां एड्स HIV वायरस ते ॻाल्हाए रहिया आहियूं। तव्हां बि फ़ोन करे डॉक्टर साहिब खां को बि सुवाल पुछी सघो था। अच्छा डॉक्टर साहिबु, हिकिड़ो ॿियो बि असांजे नाज़रीन जे ज़हन में सुवाल आहे त जेका माउ आहे, जेका मदर आहे, जेकॾहिं उनखे HIV या एड्स वायरस आहे त छा उनजे ॿारु जेको हामला आहे, ॿारु उनजे पेट में आहे जेको पैदा थी थो, उनखे बि मुंतक़िल थी सघे थो या न? बिल्कुलु हुनखे मुंतक़िल थी सघे थो। ऐं हिन अर्ज़ में सिलसिले में मां अर्ज़ु कंदुसि त प्रिवेंशन ऑफ मदर टू चाइल्ड हेड ट्रांसमिशन असांजा सेंटर्स आहिनि। अच्छा, हिकिड़ो असांजो सिविल हॉस्पिटल में सेंटर आहे ऐं कराची में, ठीकु ऐं ॿियो सिविल अस्पताल असांजो शेख ज़ैद हॉस्पिटल आहे लाड़काणे में, हुते बि असांजो सेंटर आहे। ऐं मां हिन प्रोग्राम जे तवसु सां तव्हांखे ॿुधाइण थो चाहियां त इन में कराची में जेको सिविल अस्पताल में असांजो सेंटर आहे, 23 डिलीवरीज़ असां जेको HIV पॉज़िटिव मायूं जेको उते रजिस्टर्ड थियूं हुननि खे असां टाइमली टेस्टिंग कईसीं ऐं टाइमली हुनजो इलाजु शुरू करे छॾियोसीं। हुन सां फ़र्क़ु इहो पियो त जॾहिं डिलीवर थियूं त जेका हुनजा ॿार पैदा थिया बेबीज़, उहो फ्री ऑफ एड्स थिया, माना उन्हनि ॾे मुंतक़िल न थी रोकण जो तरीक़ो आहे। हाणे अहिड़े हिसाब सां शेख ज़ैद अस्पताल में 22 रजिस्टर थियूं ऐं हुन में 19 जेका आहिनि डिलीवर्स उन्हनि जूं थियूं ऐं उहे बि फ्री ऑफ एड्स ॿार पैदा थिया ऐं 5 जेका आहिनि उहे एक्सपेक्टेड आहिनि हिन महीने में। त इंशाअल्लाह मूंखे उमेद आहे मतिलबु जेकॾहिं इहे सभु तरीक़ा तव्हां इख़्तियार कंदो या सिंध गवर्नमेंट आम माण्हू बि कंदो त असां हिन मुज़ी मर्ज़ खे रोके सघूं, बिल्कुलु रोके सघूं, मरीज़नि खे घटाए सघूं। बिल्कुलु। अच्छा डॉक्टर साहिबु, कीअं एड्स हिकिड़े शहर खां हिकिड़े इलाइक़े खां ॿिए इलाइक़े ताईं कीअं मुंतक़िल थींदी आहे? छो त हीअ हवा में जे ज़रिए त वेंदी न आहे। सही, तव्हां चओ त रतु बतूं या रत जे ज़रिए इहे हिकिड़े मरीज़ खां ॿिए मरीज़, त छा ॿिया हिन जा मुंतक़िल थियण जा हिकिड़े शहर खां हिकिड़े ॻोठ खां ॿिए के ज़रिया आहिनि? तव्हांजो प्रोजेक्ट उन्हनि ज़रियनि खे ॾिसे पियो? बिल्कुलु। हुन में मां अर्ज़ु थो कयां त जीअं हाणे कराची वॾो शहरु आहे, कॉस्मोपॉलिटन सिटी आहे, हब आहे। हाणे वॾनि शहरनि खां कराची खां इहे वायरस जेको आहे ट्रांसमिट थिए थो नंढनि शहरनि, लाड़काणो थियो, सखर थियो, उनजा ज़रिया जेका आहिनि, वॾो जो ज़रियो जेको आहे उहो जेका इंजेक्शन ड्रग यूज़र्स आहिनि, नशाई माण्हू। अच्छा, पहिरों हाणे नशाई जो छा थो करे त जीअं उहो पाण में 4 या 5 ॼणा वेहनि था, वरी उहो साॻी सिरिंज इस्तेमालु था कनि, हिकिड़ी सुई जेको आहे। हा, पोइ छा थो थिए त हिकिड़े खे अगरि वायरस न आहे, ॿियो जॾहिं साॻी सिरिंज इस्तेमालु थो करे नशई, हुनखे वायरस आहे त उहो जेको 3 माण्हू हूंदो अफेक्ट थी वेंदो। अहिड़े हिसाब सां उहो 5 ई ॼणा जेका आहिनि पंहिंजो मुतासिर थींदा। ऐं जॾहिं हिननि इंजेक्शन ड्रग यूज़र्स जॾहिं पंहिंजे घर था वञनि ऐं पंहिंजी फैमिली में, त हुते वरी पंहिंजी फैमिली बि हुननि जी अफेक्ट थी थिए, या ग़ैर अहिड़ी मायूं ग़लति क़िस्म जी मायुनि ॾे अगरि वञनि था त उहो मायूं बि अफेक्ट त थी वेंदियूं ऐं उन्हनि मायुनि ॾे जेका उन्हनि जा क्लाइंट्स ईंदा, उहे क्लाइंट्स बि अफेक्ट थींदा। इन्हनि खे असां चवंदा आहियूं ब्रिज पॉपुलेशन। हिकिड़ो इहो बि थींदो आहे। अच्छा, हिन में जेको हिजड़ा पॉपुलेशन जो रोल आहे, हिजड़ा में जेको असां ट्रांसजेंडर्स आहे, हिननि में बि ॾाढो इहे वायरस जेको आहे पाए वञे थो, छो त हिननि सां बि माण्हू जेको जिन्सी तालुकात करनि था त उहे माण्हू बि अफेक्ट थियनि था। त ऐं ट्रांसजेंडर्स ख़ासि तौर ते लाड़काने में इहे बीमारी ट्रांसजेंडर्स में काफ़ी आहे। हाणे असांजो जेको प्रोग्राम आहे, असां वञी उन्हनि खे सेंसिटाइज़ था कयूं, मुख़्तलिफ़ असां पंहिंजो जेका सेमिनार्स था कयूं ऐं इंजेक्शन ड्रग यूज़र्स खे ख़ासि तौर ते पुलिस खे बि इन्वॉल्व कयो आहे, एंटी नार्कोटिक्स फोर्स खे बि मां इन्वॉल्व कयो आहे, उनखे रोकियो वञो। ॿियो असां जेको आहे डिस्ट्रिक्ट टास्क फोर्स हाणे ज़िले ते क़ाइमु कयो वञे, जंहिंजो चेयरमैन डिप्टी कमिश्नर आहे, डिप्टी कमिश्नर ऐं DHO डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर, उहे हिननि मिली करे असां 3 जेको आहे असां वञी जेको आहे हर ज़िले में पंहिंजी एक्टिविटीज़ असां जेको आहे पंहिंजो हंगामी बुनियादनि ते जेको आहे शुरू करे छॾियो आहे। ऐं जेका बि नशई आहिनि उन्हनि खे असां जिथे बि आहिनि असांजी पुलिस या असांजा माण्हू वठी ऐं रिहेबिलिटेशन सेंटर हुते खुलिया आहिनि, ख़ासि तौर ते सिविल अस्पताल में जेको सेक्रेटरी वार्ड आहे, ताकी असां हुनखे रिहेबिलिटेट कयूं, तालीम ॾियूं ऐं उनखे आगाही ॾियूं, उनजो इलाजु कयूं। अहिड़े हिसाब सां MS मेल सेक्स विद द मेल, इहे ॾाढो हम जेको हम जिन्स परस्ती जेके असां चवंदा, ट्रक ड्राइवर्स आहिनि ऐं ख़ासि तौर ते जेल इनमेट्स आहिनि। मां अचणु शर्त जेको आहे जेल में बि स्केलअप कयूं आहिनि सर्विसिस, उन्हनि जी बि टेस्टिंग ऐं ॿियो जेको असांजो IC मटीरियल हूंदो आहे,
आगाही ॾियण वारा उहे बि उते उहो बि असां ॾिना आहिनि ऐं ताकी ॿुधायूं त केतिरी ख़तरनाक बीमारी आहे ऐं असांजो मक़सदु इहे आहे त असां पंहिंजे मुल्क जे अवाम खे मुल्क खे हिन मोज़ी मर्ज़ खां बचायूं। अच्छा CD4 काउंट जॾहिं 500 या 200 या 400 खां घटि थी वञे त पोइ तव्हां इलाजु शुरू कंदो या HIV वायरस जेकॾहिं मरीज़ में पॉज़िटिव आहे त उन महिल ई शुरू कंदो? हुन में अर्ज़ु इहा त हाणे छो त ट्रेंड जेको आहे एडवांस टेक्नोलॉजी अची वई आहे हाणे जीअं 500 खां घटि थी थो वञे ऐं अगरि अलामतूं फ़िलहाल ज़ाहिर न आहिनि तॾहिं टेस्टिंग असां हुन महिल जेको आहे इलाजु शुरू कयूं था जंहिंखे असां चऊं था फास्ट ट्रैक अप्रोच। उन सां फ़ाइदो इहो थियो आहे त जीअं टेस्टिंग थी वञे HIV जेको आहे उनजो इलाजु थी थो वञे त अलामतूं बि ज़ाहिर न थियूं आहिनि उनजो इलाजु शुरू थी थो वञे त उहो एड्स जो पेशेंट नथो थियण खां पहिरियों असां हुनजो इलाज करे हुन वायरस खे ख़तमु था कयूं। इहो बि सुठो माना जदीद साइंस में अहिड़ी दवाऊं अची वियूं जे इन शइ खे रोके इहो ॾाढो ज़बरदस्त थियो ऐं इन में अर्ज़ु मां तव्हांखे कयां त हे दवायूं जेकियूं आहिनि असां वटि फ्री ऑफ कॉस्ट असां ॾियूं था। असांजा ट्रीटमेंट सेंटर्स आहिनि सिविल अस्पताल कराची में वॾो ट्रीटमेंट सेंटर आहे ताकी माण्हुनि खे आगाही हुजे। हाणे हिनखे जेकॾहिं फ्री में ॾियो था टेस्टूं बि तव्हां फ्री में थो कयो एड्स जो इलाज बि तव्हां फ्री में था कयो दवाऊं बि फ्री में थो मिले पर सॼी सिंध में केतिरा सेंटर मौजूदु आहिनि टोटल असां वटि जेका आहिनि हिन वक़्तु 5 सेंटर्स आहिनि वॾा हाणे गवर्नमेंट जेका मां अचां थो हुन ॻाल्हि ते गवर्नमेंट जा जेका आहिनि उन में सिविल अस्पताल कराची में वॾो जिते असांखे ट्रीटमेंट ॾियूं था ॿियो पीडियाट्रिक वार्ड आहे जिते ॿारनि जो ऐं सिविल अस्पताल लाड़काणे में आहे जंहिंमें ट्रीटमेंट सेंटर शेख ज़द हॉस्पिटल में आहे ऐं वरी प्राइवेट सेक्टर में असां जेको आहे इंडस अस्पताल आहे हिते कराची उहो प्रोवाइड थी करे ट्रीटमेंट ॿियो ॿारनि जे लाइ प्राइवेटली आगा खान हॉस्पिटल आहे जेको प्रोवाइड थी करे हे असांजा ट्रीटमेंट सेंटर आहिनि। हाणे तशख़ीस जा जेका आहिनि 21 जीअं मां तव्हांखे अर्ज़ु कयो सॼे सिंध में वॉलंटरी कॉन्फिडेंशियल काउंसलिंग टेस्टिंग सेंटर्स आहिनि उते केरु पंहिंजी टेस्ट कराए बिल्कुलु टेस्ट कराए सघे थो ऐं ॿियो वरी असांजा 46 STI क्लिनिक्स आहिनि सेक्चुअल ट्रांसमिटेड इन्फेक्शन क्लिनिक्स। हाणे छा थो थिए त जॾहिं मर्ज़ लॻी थो वञे HIV खे सभिनि खां पहिरियों मां तव्हांखे अर्ज़ु कयो TB ॿियो हेपेटाइटिस C लॻंदी ऐं जॾहिं कुवत मुदाफ़ात घटि थी वेंदी त ॿिया जेका असांजा STI जा इन्फेक्शन न सिफिलिस थी वियो गोनोरिया थी वियो त इहे सभु थींदा हो वीचारो अहिड़े हिसाब सां विचड़ंदड़ बीमारी हिन हिसाब सां ताकी सभु बीमारियूं ॿियूं अटैक कंदियूं जॾहिं ॿियो हमला कंदियूं त उहो पहिरियों ई कुवत मुदाफ़ात घटि मरीज़ जेको आहे पहिरियों ई परेशान वतो हे बीमारियूं जेको हमलो कंदियूं डिप्रेशन में हली वेंदो। अच्छा दादा आलमी ॾींहुं मल्हाए पियो वञे एड्स जो आलमी ॾींहुं 1 डिसंबर ते सॼी दुनिया में मल्हाए थो वञे इन मल्हाइण जो को ख़ासि मक़सदु आहे डॉक्टर यूनुस? हा छा आहे त हे पूरी दुनिया में हे मल्हाईंदो आहे हिन जो इंटरनेशनल जेको आहे इहे ॾींहुं हूंदो आहे अहिड़े हिसाब सां असां बि 1 डिसंबर ते असां हिनखे मल्हाइण जो पूरे पाकिस्तान में त असां हुननि ख़ासि मक़सदु आहे हिकिड़ो कालर पहिरीं हुनखे बि शामिल कयो था। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम सर। साईं केरु वॾी महिरबानी केरु था ॻाल्हायो किथां था? साईं मां इनायतुल्ला गोपान कराची मां थो ॻाल्हायां। वॾी महिरबानी इनायतुल्ला डॉक्टर साहब खां छा पुछंदो? सर इहो पुछा करण मूंखे हेपाटाइटिस B आहे जी असल में मुंहिंजा नंढड़ा ॿार बि आहिनि मूंखे थोरो ख़तरो थी बीठो त मां जेको आहे सो पंहिंजा थांव वग़ैरह लटकर रखां या जेको आहे सो थोरी परहेज़ जेको आहे उन हिसाब सां कयां मां त हिकिड़ो कुदरतन अलाह महिरबानी कंदो थी वियो आहे त हाणे बचनि खे जेको आहे तव्हां इलाजु करायो आहे हेपेटाइटिस B जो इलाजु करायो पिया? इलाज हले थो डॉक्टर शाहिद रसूल जो इलाज हले थो 4 साल आहे सर ॿ चकर क्लियर थी वियो आहे वरी थी थो वञे। ठीकु आहे तव्हांखे जवाब थी वॾी महिरबानी तव्हांजी। डॉक्टर साहब हेपेटाइटिस B जो इलाजु हले पियो जेको बि हुनखे थी वई आहे त छा उहो पंहिंजे ॿारनि जी कीअं खे बचाए हुनखां छा हुन सां गॾु रही सघे थो खाई पी सघे थो छा थोरो हुनखे एडवाइस कयो? हा बिल्कुलु खाई सघे थो बिल्कुलु हुन सां वेही सघे पंहिंजो अहिड़ो को मसइलो कोन्हे अहिड़ी का परेशानी जी ॻाल्हि न आहे। हाणे छा आहे त साईं जो जेको या त ट्रीटमेंट ॾिसणी पवंदी त पूरी ट्रीटमेंट थी बि आहे या न थी सघे थो हले थी पर ख़बर न आहे अधु हुजे त मथां रिलैप्स हुजे ठीकु आहे न साईं। त बाक़ी जीअं हाणे हेपेटाइटिस C जे हवाले सां त अॼुकल्ह पेगुलेटेड इंटरफेरॉन खे यूज़ हेपेटाइटिस B जो बि असां वटि इलाजु मौजूदु आहे त हे त केस ते ॾिसणो पवंदो ऐं पंहिंजो हे रिलैप्स मूंखे लॻे थो थी सघे डॉक्टर जे मशवरे सां अचनि ऐं बाक़ी घर में जीअं हाणे खाई सघनि था पी सघनि था मिली सघनि था। हा साईं आलमी ॾींहुं असां हाणे जेको आहे मल्हाईंदा आहियूं ऐं हाणे मल्हायूं पिया 1 डिसंबर ते। उन में तव्हांजा छा प्रोग्राम आहिनि तव्हां पब्लिक खे आगाही लाइ सिंध गवर्नमेंट जे तरफ़ां तव्हांजे प्रोग्राम जी तरफ़ां सिंध जी आवाम लाइ पाकिस्तान जे आवाम खे कहिड़ी ॼाण ॾेई रहिया आहियो? सभिनि खां पहिरियों त असां आगाही ॾींदा आहियूं हाणे आगाही जी सूरत में जीअं असां वॉक कंदा आहियूं वॉक जो एतमाम जेतिरे बि असांजा ज़िला आहिनि सभिनि में DHO साहिबान
वाक जूं रैलियूं कढंदा डिप्टी कमिश्नर साहिब सां गॾु ऐं एडमिनिस्ट्रेशन सां गॾु ऐं प्लस IEC जेका असांजा मटीरियल सिंधी में बि आहिनि, लोकल लैंग्वेजिस में बि आहिनि, उर्दू में बि आहिनि, हो पंहिंजो आम माण्हू खे ॾींदा ऐं ॿुधाईंदा त हिन बीमारी जा सबब कहिड़ा आहिनि ऐं हिन जी अलामतूं कहिड़ियूं आहिनि ऐं हिन जो इलाजु छा आहे। हेलो अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम जी, केरु था ॻाल्हायो? मुंहिंजो नालो डॉक्टर सादिया इफ्तिखार। वॾी महिरबानी डॉक्टर ताजिया, छा पुछंदो डॉक्टर साहब खां? मूंखे डॉक्टर साहब खां इहो पुछिणो हो त एड्स जेका आहे सा वर्टिकल ट्रांसमिशन जे थ्रू बि थिए थी, मां जे थ्रू थिए थी, थोरो उन जे बारे में तव्हां असांखे गाइड कयो त कहिड़े हिसाब सां असां पंहिंजी माण्हुनि खे असां गाइड करे सघूं था त इन शइ खां प्रोटेक्ट कीअं थी रहिजी सघनि, कीअं उनखे असां बचाए सघूं था इन बीमारी खां, माण्हुनि खे ताकि ॿारनि में ट्रांसफर न थी सघे इहा बीमारी। महिरबानी डॉक्टर साहब, ॿियो को सवाल आहे तव्हांजो? बस थैंक यू सो मच। ऐं तमामु इंफॉर्मेटिव तव्हांजो सेशन हले थो ऐं तमामु सेंसिटिव इशू आहे, तव्हां हिनखे हाईलाइट कयो। मां डॉक्टर साहब जे लाइ जेको आहे उन्हनि खे गुड लक चवणु थी चाहियां। हिननि जी एफर्ट्स ॾिसी ऐं मां तमामु हिननि खे एप्रिशिएट थी कयां ऐं गुड लक फॉर फ्यूचर त तव्हां अहिड़ा कम कंदा रहो ताकि असांजी मुल्क मां इहा एपिडेमिक ख़तमु थी वञे। वॾी महिरबानी डॉक्टर ताजिया, तव्हां असांखे फ़ोन कई, तव्हांजी वॾी महिरबानी। तव्हां डॉक्टर साहब जी तारीफ़ कई। ज़ाहिर आगाही जो प्रोग्राम आहे, पब्लिक जी ॼाण लाइ डॉक्टर साहब बि हिते वेठो आहे, असां बि वेठा आहियूं। डॉक्टर साहब, हिकिड़ी माउ खे जेकॾहिं आहे त कहिड़ा तव्हां जीअं त तव्हां पब्लिक हेल्थ जा माण्हू त बचाव जा कहिड़ा तरीक़ा इख़्तियार कजनि त जीअं हुन ॿार ताईं न मुंतक़िल थिए या माउनि खे बचाए सघिजे? डॉक्टर साहब इहो सवाल सभिनि खां पहिरियों इहा त अगरि जीअं माउ प्रेगनेंट थिए थी, इन्फेक्टेड आहे या उनजा टेस्ट जेको आहे अस्पताल में अगर के सुठी अस्पताल में पॉजिटिव अची विया त जेको आहे एंटीनेटल केयर असां चवंदा आहियूं त डिलीवरी खां पहिरियों उन खां पोइ वरी डिलीवरी जी सूरत में आख़िर में पोस्ट नेटल जेको आहे बि केयर हूंदो आहे। सभिनि खां पहिरियों त हुनजो ब्लड जॾहिं टेस्टिंग हुजे त हुन में HIV हो जो आहे टेस्ट करणु तमामु ज़रूरी आहे। जीअं हेपेटाइटिस B ऐं C जा टेस्ट थींदा आहिनि। जॾहिं आहे त पंहिंजे ॿार खे तव्हां कीअं था बचायो? हा, ॿार जो इहे आहे त असां हुन माउ जो इलाजु कंदासीं। अच्छा, उन दौरान बिल्कुलु वक़्त ते अगरि उनजो इलाजु हमल जे दौरान बि करे सघो था ऐं ताकी असां हुनखे बचाए सघूं ऐं हुनखे आगाही बि ॾेई सघूं ऐं हुनजो इलाज बि करे सघूं। ॿार ॾे मुंतक़िल बि न थिए। जॾहिं इलाजु थी वियो, ॼण मां तव्हांखे मिसाल ॾिनो त 23 असां सिविल अस्पताल में डिलीवरीज़ करायूं ॿारनि ॾे मुंतक़िल न थियूं ऐं असांजो बिल्कुलु आहिनि उन वायरस खे एतिरो रोकनि थियूं त जीअं हो ट्रांसमिशन जेको ॿार खे न थी सघे। असांजो कमु इहो आहे त जीअं ट्रांसमिशन जेको आहे न थिए कहिड़े बि हिसाब सां ॿार खे अगरि ट्रांसमिशन चवणु आहे त कीअं रोकजे? तव्हांजो चवणु इहो आहे त जेके बि एड्स जा मरीज़ औरतूं आहिनि जेके हमल सां आहिनि उहे तव्हांजे सेंटरनि ते अची इहो इलाजु कराए इन बीमारी खे रोके सघनि। बिल्कुलु रोके सघे थी ऐं प्लस जेको आहे उन्हनि खे पंहिंजी आगाही असांजा अगरि सेंटर्स आहिनि उते बाक़ाइदा उन्हनि खे आगाही बि ॾे, काउंसलिंग जेके असां चऊं था उहा बि मिलंदी, उहो बि मिलंदी ऐं उनजो इलाज बि थींदो ताकी ऐं ॿियो हिनजो इलाज जो तरीक़ो ईअं आहे त उनजी कंडीशन बि ॾिसी उन माई जी वधीक हुनजो इलाज बि वधीक इलाज थी वेंदो। ॻाल्हायो पिए आलमी ॾींहं जे हवाले सां, वरी तव्हां कॉलर अची वियो त ज़ाहिर हुनखे बि जवाबु ॾियणो हो त आलमी ॾींहुं तव्हांजो त हिकिड़ो वाक जो प्रोग्राम आहे साईं, ॿिया उन सां गॾु कराची में को वाक जो सिस्टम आहे? हा, कराची में असां 1 डिसंबर ते अंगारे वारो ॾींहुं थींदो। असां 11 बजे सी व्यू ते वॉक रखी आहे ऐं जंहिंमें असांजा जेका बि हेल्थ केयर प्रोवाइडर्स असां सां गॾु हूंदा, CBOs गॾु हूंदा, NGOs गॾु हूंदा, जेतिरा बि असांजा आहिनि आम माण्हू उन्हनि खे बि असां रिक्वेस्ट कयो आहे त उहे असां सां अचनि ऐं हिन वॉक में असां IEC मटीरियल बि उन्हनि खे ॾींदासीं, आगाही वारो जेको मटीरियल आहे ऐं पंहिंजो स्पीचिस बि करे उन्हनि खे ॿुधाईंदासीं ऐं ख़ासि तौर ते हिन खां अलावा जेको आहे असां हिकिड़ो मीडिया सां जेको आहे प्रोग्राम हाणे कयोसीं ताकी असां सेंसिटाइज़ कयूं मीडिया खे बि ऐं ॿियो असां जेका मज़हबी लीडर्स आहिनि उन्हनि खे बि असां सेंसिटाइज़ कयूं, उन्हनि जो बि प्रोग्राम असां कयूं था ऐं हर ज़िले जे अंदरि असांजूं रैलीज़ थींदियूं, सेमिनार्स थींदा, ख़ासि तौर ते टीचिंग अस्पतालनि में असांजा सेमिनार्स आहिनि जेका असांजा डॉक्टर्स जेका ॿुधाईंदा, आम माण्हुनि खे बि ॿुधाईंदा ऐं असां जेका डॉक्टर स्क्रीनिंग जा के प्रोग्राम आहिनि तव्हांजा सॼी सिंध में त जीअं माण्हुनि जी स्क्रीनिंग थिए, उनजी रत टेस्ट थिए, अञा वधीक जेके HIV जा मरीज़? हा, हुन में हीअं आहे त आलमी ॾींहं ते असांजी HIV जेका टेस्टिंग सेंटर्स आहिनि उहे 24 कलाक जेका खुलियल हूंदा। असांजी हुननि टेस्टिंग सेंटर्स ते उन्हनि खे असां जेको आहे स्क्रीनिंग करण खां पोइ वरी उन्हनि खे असां आगाही जेको आहे जेको असां वटि मटीरियल ठहियलु आहे लोकल लैंग्वेजिस ज़ाहिर अॼु बि तव्हां हिते असां वटि आया न, इहो बि हिकिड़ो ॼाण जो तरीक़ो आहे पब्लिक ताईं पहुचाइणो त भई HIV एड्स खां कीअं बची सघिजे, ट्रीटमेंट छा। जंहिं टाइम ख़तमु थी वियो,
मैसेज छा हूंदो यूनुस साहब पैगाम छा हूंदो ॾाढी ज़बरदस्त तव्हां इंफॉर्मेशन ॾिनी अञा वधीक को पैगाम अहिड़ो जंहिंमां असांजा नाज़रीन को फ़ाइदो वठनि साईं मां त अर्ज़ु कंदुमि त अगरि कंहिंखे HIV अगरि आहे बि त हुननि खे खपे त शर्माइनि न, उहो साम्हूं अचनि, ठीकु आहे, इलाजु कराइनि, पहिरीं ॻाल्हि इहा। ऐं ॿी ॻाल्हि जेको मां अर्ज़ु कयुमि त हे जेका असांजा उपाउ आहिनि, जीअं रत अगरि हणाइनि त तस्दीक शुदा हणाइनि, ब्लेड अगरि इस्तेमालु करनि त उनखे बिल्कुलु जेको आहे साफ़ ब्लेड इस्तेमालु करनि, अताई डॉक्टरनि खां बचनि। माना सुई नई इस्तेमालु सिरिंज जेकी आहे उहो ॾाढो इम्पोर्टेंट फैक्टर आहे। अगरि सुई अगरि सही आहे, सिरिंज नई आहे, त मूंखे उमेदु आहे त इनशाअल्लाह उहो मरीज़। वॾी महिरबानी डॉक्टर मोहम्मद यूनुस चचड़ तव्हां हिते असां वटि तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन डॉक्टर मोहम्मद यूनुस चचड़ असां सां गॾु जेको असांखे HIV एड्स जे बारे में ॼाण ॾेई रहियो, ॾाढी ज़बरदस्त डॉक्टर साहब ॻाल्हि कई त जेकॾहिं हिन मर्ज़ जेको आहे HIV एड्स मर्ज़ जो जेकॾहिं वक़्तु सिर इलाजु कजे ऐं सुठे नमूने सां इलाजु कजे त हिन जो इलाजु मौजूदु आहे ऐं असां हिन मौज़ी मर्ज़ खां बची सघूं था। पर शर्त इहा आहे त असां वञूं इलाजु करायूं ऐं हिन जो जेको इलाजु आहे उहो हिन वक़्तु मौजूदु आहे। इलाजु कराइण ज़रूरी आहे। जेकॾहिं असां डॉक्टर साहब जी हिननि ॻाल्हियुनि ते अमल कयो त असां बहितर सुठी ज़िंदगी गुज़ारे सघूं था। इन ते प्रोग्राम लाइफ लाइन जो वक़्तु पूरो थियो। पंहिंजे मेज़बान डॉक्टर वाहिद बख्श पंवर खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।